हिन वक्त भारत में सिंधी भाषी समाज के अंदर एक ॾाढी वॾी उथल पुथल लगी पई है कि जाति जनगणना फॉर्म में जाति के कॉलम में छा भरूं, छोकि भारत में 90% सिंधियुनि खे इहा ई ख़बर न आहे कि असांजी असल जाति छा आहे। ऐं हिन जे पुठियां जेतिरी अटकलियूं असांजे भारत में सिंधी भाषी समाज में आहे न, ॿिए के समाज में शल हुजे। छोकि 1947 जे विरहाङे खां पोइ असांजे वॾड़नि मिटी माइटी सामाजिक कमनि में जातिवाद के बिल्कुलु ख़तम करे छॾियो, जो हिकु सुठी ॻाल्हि बि आहे। भारत सरकार जे जाति जनगणना जे फैसले जे अचण खां पोइ हिकु तरफ़ समाज जे जान करण जो हिकु तबिको इहो चए कि जाति जनगणना कॉलम में सिंधी भरणो खपे, त ॿियो हिकु जान करण जो तबिको इहो थो चए कि पंहिंजी असुल जाति जी ॼाण करे करे ई हुनमें जाति कॉलम में भरो। पर असुल में फैक्ट्स छा था चवनि उहो था ॾिसूं। अॼु खां पहिरियों जाति जनगणना 1931 में थी हुई, जॾहिं अंग्रेजनि जो राज हो। तॾहिं के भी सिंधीअ जाति जनगणना फॉर्म जे कॉलम में जातीअ में सिंधी न भरियो। सभिनि पंहिंजी जाति लोहाणा, सुनार, भाटिया ईअं करे अलॻि अलॻि पंहिंजी जातियूं भरी हुयूं। के भी सिंधीअ जाति जनगणना फॉर्म में 1931 में सिंधी न भरियो। पोइ अॼु जा सिंधी अगरि जाति जनगणना फॉर्म में जाति जे कॉलम में सिंधी भरनि था त छा सरकार उनखे एक्सेप्ट करनी? छोकि 1931 जाति जनगणना जी मञूं त उनमें कॾहिं सिंधी जाति कोई हुई न। सिंधी सिर्फ़ु हिकु ॿोली हुई। मञी बि लायूं कि पाण सिंधी सभु मिली सरकार जे मथां दबाव ठाहियूं ऐं सिंधीअ खे जातीअ जो रूप था ॾियूं त सिंधी जाति पहिरीं बार जनगणना में हिस्सो वठंदी, त अचण वारी पीढ़ी खे सिंधी संस्कृति खे दुनिया जे साम्हूं रखण में परेशानी ईंदी। छोकि चवण में त इहो ईंदो न सिंधी जाति 2027 में सभिनि जे साम्हूं आई। हूअं त असां चवंदा आहियूं सिंधी संस्कृति सभिनि खां पुराणी संस्कृति आहे। छोकि सिंधी त हिकु ॿोली आहे। जुदा जुदा मज़हब ऐं धर्म वारा माण्हू हिन खां जो तालुक़ रखंदा आहिनि उहो सिंधीअ में ॻाल्हाईंदा आहिनि। जीअं मुस्लिम बि सिंधीअ में ॻाल्हाईंदा आहिनि, हिते तक कि जैनी, बुद्धिज़्म, क्रिश्चियन्स तक सिंधी में ॻाल्हाईंदा आहिनि। छोकि उन्हनि जी जड़ूं असां वांगुरु सिंध खां निकितल आहिनि। मुंहिंजो मक़सदु तव्हांखे कंफ्यूज करणु न, बल्कि जो समाज जा अलॻि अलॻि जानकारनि जा तबिका आहिनि हू हिकु टेबल ते वेही करे हिन मसइले खे सुलझाइनि ऐं समाज जे साम्हूं हिकु रूप सां ही मसइलो रखनि, ताकि समाज हिन मसइले ते विराइजे न। जय श्री झूलेलाल।